कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए हुवल अव्वल वल आखिर वज़ ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। आस्ते दागियो सुभान अल्लाह अन्या हो रहा दागियो हाँ उन्होंने देगियों की दम ते मां भी तव्हांजी जल्द में जान छॾींदुसि जेॾी सुभान अल्लाह घणी कंदो ओड़ो मां तकिड़ो वाइदो करे हथ पटींदोमांव जे आस्ते आस्ते सुभान अल्लाह कंदो त पोइ वरी 2 बजे 3 बजे जान छॾींदोमांव। बुलंद आवाज़ समझो सुभान अल्लाह। वल अव्वल पहिरियों केरु हुयो ॻाल्हायो नथा। वल आखिर वरी सॼी दुनिया फना थी वेंदी केरु रहंदो। फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सभिनी खे फनायत ईंदी बका वारी ज़ात केरु सावारा दफ़ना थींदा और माण्हू दफ़ना थींदा मर्द ऐं मायूं दफ़ना थींदियूं मरी वेंदा जीत ऐं जरासीम किवनियूं ऐं माकोड़ा ढोर ऐं ढगा शींहं ऐं बगेड़ इहे त फना थींदा इहे त मरदा पर हे जेको तव्हांखे सिज नज़र अचे थो बेसाओ हे जेको तव्हांखे चंड नज़र थो अचे बेसाओ हे जेके तव्हांखे आसमान था नज़र अचनि बेसा हे जेके तव्हांखे ज़मीन थियूं नज़र अचनि बेसायूं हे जेके तव्हांखे सितारा था नज़र अचनि बेसा को वक़्तु ईंदो इहे बि फना थींदा इहे बि ख़तमु थींदा आहे वण टिण तव्हांखे जेके बि नज़र था अचनि इहे सभु ख़तमु थींदा सिर्फ़ु जो सिर्फ़ु अल्लाह ताला जी ज़ात बका हूंदी पिछाड़ीअ मलाइक बि ख़तमु थींदा फना थींदा आख़िर में अल्लाह ताला हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम खे बि मारींदो। हज़रत इज़राइल चवंदो साईं मूंखे छो थो मारे अल्लाह ताला फरमाईंदो मूंखे पंहिंजो वाइदो पूरो करिणो आहे वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। पिछाड़ी इज़राइल भी मर्दो हुवल अव्वल दुनिया न ठही रब हुयो मलाइक न ठहिया रब हुयो जिन न ठहिया रब हुयो कमो पेश 18,000 मखलूक़ात न ठहियूं जो रब हुयो वरी जो आख़िर में भी बका वज़्ज़ाहिर वल बातिन ज़ाहिर भी आहे रब वल बातिन लिखियल भी आहे रब। ज़ाहिर किया हुवल्लज़ी जअल अश-शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा व क़द्दरहू मनाज़िल लितालमू अदद अस्सिनीन वल हिसाब।
किया ज़ाहिर सिज उभरे थो इहो केरु थो बारे इहो रब बारे थो ज़ाहिर आहे चंड उभरे थो पहिरीं तारीख़ ते एतिरो सन्हू बीठो आहे जो मौलवियुनि खां बि दूरबीन में नज़र नथो अचे वरी 14 तारीख़ ते फुल चंड खे अल्लाह ताला बीहारे थो वरी 15, 16, 17, 18, 19 आस्ते आस्ते चंड खे हेठि थो कंदो वञे 29 जी राति चंड लभे ई नथो वरी साॻियो पहिरीं तारीख़ ते 71, 70 करे सन्हड़ो करे बीहारण वारो केरु हे वण फुटंदा इहो अल्लाह साईं थो फुटाए हे जानवर खाईंदा इहो अल्लाह ताला थो खाराए अदा तव्हां त चओ था त असांखे खणी नौकरियूं असां ज़मींदार आहियूं असां कुड़मी आहियूं असांखे दुकान आहे असां जज असां वकील तॾहिं खाऊं था भला ॾेडरनि खे बि दुकान आहे न केवलनि खे मांगर मुछनि खे माकोड़नि खे न पोइ कीअं था इहे खाइनि कीअं था इहे पीअनि केरु थो इन्हनि खे पाले केरु थो इन्हनि खे राहे केरु थो इन्हनि जी संभाल करे ॻाल्हायो ई नथा केवलनि खे हूअं थो खाराए जीअं उहे खाई सघनि माकोड़नि जी अल्लाह ताला रोज़ी ईअं थो रसाए जीअं उहे वीचारा पली सघनि शींहनि ऐं बगड़ियुनि खे अल्लाह ताला उएं थो खाराए जीअं उहे पली सघनि ऐं अल्लाह ताला सभिनी खे ढव थो कराए फरमाए हुव रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन हर कंहिंजी खुराक अलॻि अलॻि आहे हर कंहिंजो खाधो अलॻि आहे केरु थो कुमियुनि खे खाराए केरु थो मछियुनि खे खाराए मछी कीअं थी पले पाणीअ में मांगर मछ कीअं था रहनि पाणीअ में वरियूं वरियूं बलाऊं कीअं थियूं रहनि पाणीअ में काथों थी अचे खुराक ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ मछियुनि खे खाराइण वारो मांगर मछियुनि खे पालण वारो सामूंडी मखलूक़ात खे जियारण वारो जंगली मखलूक़ात के जियारण वारो हाँ शहरी ऐं ॿाराड़ी मखलूक़ात के खाराइण ऐं पीआरण वारी ज़ात अल्लाह ताला जी आहे पर जेकॾहिं अञा तव्हांखे रब सम्झ में नथो अचे हिन तव्हां असांजे हथनि में ताक़त विझण वारो केरु अखियुनि में नज़र विझण वारो केरु कननि में ॿुधण वारो पुर्ज़ो फिट करण वारो केरु ज़ुबान में ॻाल्हाइण जी ताक़त ॾियण वारो केरु अल्लाह असांजी ज़ुबान ॻाल्हाए थी असां हलूं था असां चलूं था असां खाऊं था असां पीऊं था इहो अल्लाह ताला असांखे हलाए चलाए रहियो आहे मा तरक अलैया मिन दाब अल्लाह फरमायो जेकॾहिं मां अल्लाह ताला तव्हांखे न हलायां त तव्हां विख बि न हली सघो केरु थो हलाए असांखे सॼे जान खे हलाइण वारी ज़ात अल्लाह ताला जी आहे हे वरी चवंदा पंहिंजे लेखे थी दुनिया हले पंहिंजे लेखे ट्रैक्टर नथो हले पंहिंजे लेखे कार नथी हले पंहिंजे लेखे मदरसो नथो हले पंहिंजे लेखे मस्जिद नथी हले पंहिंजे लेखे स्कूल नथो हले पंहिंजे लेखे ॿेड़ी नथी हले दरिया में हेॾो वॾो जहान हेॾी वॾी दुनिया कीअं थी पंहिंजे लेखे हले
वरी पंहिंजे लेखे दुनिया ठही वई बिना कंहिं ठाहिण वारे जे